अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि हो त बि सही टाइट सभिनी खे टियों चौथों जुमो मुबारक हुजे, रमज़ान मुबारक जो। अॼु रमज़ान जो आख़िरी जुमो आहे। तव्हां सभिनी मुस्लमान भाइरनि खे आख़िरी जुमे मुबारक हुजनि। ऐं 27 रोज़ो आहे। हींअर तक़रीबन 10:40 थिया आहिनि। मां वीडियो अॼु जेको आहे मां जेको आहे नओं भरियां पियो थो। उहो तक़रीबन 3 हफ़्ता थी विया आहिनि वीडियो मां कोन भरियो हुउमि, ऐं 3 रोज़े वारो वीडियो मां भरियो हुउमि, इहो यूट्यूब ते अपलोड कयो हुउमि। अॼु मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त यार काफ़ी टाइम थी वियो वीडियो कोन जेको आहे माना यूट्यूब अपलोड कयो आहे। त इनशाला मुंहिंजी इहा कोशिशि आहे ईद खां पोइ बि या ईद इनशाला ताला वीडियो अपलोड कंदासीं। ईद खां पोइ बि इनशाला सुठा वीडियो अपलोड कंदासीं। असांजो दोस्त बि आहे समीर, त उन सां बि कांटेक्ट कयासीं ऐं उन सां बि राब्ता शुरू आहिनि। त हुनजा माना जेको आहे नई मोबाइल वरितई ऐं वीवो वरिती आहे। वधीक मॉडल जी ख़बर न आहे, कहिड़ो मॉडल आहे उहो अलाए ख़बर आहे जेको समीर जी कहिड़ी मोबाइल आहे। ज़बरदस्त मोबाइल अथसि। इनशाला ईद खां सुठा वीडियो ठाहींदासीं तव्हां दोस्तनि जे ईद ज़रूरु। अॼु वीडियो आहे अॼु 27 रमज़ान। उहो दुकानु आहे अलमदीना शॉप, असांजो मुकमल तयारु थी वियो आहे। शायदि मुकमल तयारु थी, मां वीडियो कोन भरियो। मुंहिंजी दिलि चए बि मां वीडियो माना भरियां, पर मां अपलोड न कयो। शायदि वरी वीडियो मूं पिया आहिनि उहो मां जेको कटे छॾियो। वरी अॼु हीउ नओं वीडियो भरियां पियो थो, त पोइ दोस्तनि खे ॾेखारींदुमि दुकान ते। अॼु मूंखे रोज़ो बि आहे तक़रीबन 10:40 खां टाइम मथे थी वियो आहे। शायदि मुंहिंजे टाइम अंदाज़ो टाइम घणो थियो आहे? अच्छा, 10:51 थी विया आहिनि। तो हुन लाइ दुकानु तव्हांखे ॾेखारियां पियो थो। त इनशाला अॼु शाम इफ़्तारी वारो वीडियो तव्हांखे ॾेखारींदुसि। इनशाला इफ़्तारी बि कंदासीं ऐं अॻिते सुठा तव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं। ओके, अल्लाह हाफ़िज़। नवां आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाइक कजो, सब्सक्राइब ज़रूरु कजो। सपोर्ट तव्हांजी ॿाहिरनि जी ज़रूरत आहे। ओके, अल्लाह हाफ़िज़। अलमदीना शॉप मुंहिंजो तयारु थी वियो आहे। ज़बरदस्त शॉप। पहिरियों कैबिन ते माण्हू वेंदा, हाणे कैबिन जो नाम न निशान ख़तमु। हाणे दुकान ठही वियो आहे मज़े सां। हींअर मां वञा थो वाई, मुंहिंजो सफ़र वाई जारी आहे। तो इनशाला वरी तव्हांखे ॿिया ॾेखारियो वाई में शॉप मुकमल तयारु थी वियो आहे। 2 वीडियो मुंहिंजा पहिरियों यूट्यूब ते हुआ, ऐं तेल बि आहे, पपायूं आहिनि, सिगरेट आहिनि, ऐं हीअ ज़बरदस्त असांजी शॉप आहे। तेल पेट्रोल आहे, पखो बि लॻल आहे, नओं पखो हणायो आहे। मोके लाणी कई माह रमज़ान आ निण रोई पया। मोके लाणी कई माह रमज़ान आ निण रोई पया। ओ निण रोई पया। बाकी आहिनि बचा थोरेड़ा ॾींहड़ा निण रोई पया। ओ निण रोई पया। मोके लाणी कई माह रमज़ान आ निण रोई पया। ओ निण रोई पया। बाकी आहिनि बचा थोरेड़ा ॾींहड़ा निण रोई पया। रहमती माह में रहमतूं राहतूं मग़फ़िरत बरकतूं नेमतूं चाहतूं। रहमती माह में रहमतूं राहतूं मग़फ़िरत बरकतूं नेमतूं चाहतूं। तो न हासिल कयूं फरहतूं फ़ायदा। तो न हासिल कयूं फरहतूं फ़ायदा निण रोई पया। ओ निण रोई पया। बाकी आहिनि बचा थोरेड़ा ॾींहड़ा निण रोई पया। ओ निण रोई
पया मोके लाणी कई माह रमज़ान आ नेण रोई पया ओ नेण रोई छोड़ सुबह 28 रोज़ आया वीडियो अपलोड किया थी यूट्यूब पे इंशाल्लाह ताला सुबह आज वीडियो की लगो जबरदस्त।